केरु न चाहींदो छातीअ सां छाती केरु न चाहींदो सिंध में आज़ादी केरु न चाहींदो सिंध दो देश उमिरि खां ॿिए नंबर ते जेकॾहिं को सूल मुंहुं लिखियो वियो आहे उहो आहे दूल्हे दरिया ख़ान। दूल्हे दरिया ख़ान जो असल नालो दरिया ख़ान ऐं ज़ात जो क़बूलियो हो। डॉक्टर नबी खान बलोच हिन खे लाशारी करार ॾिनो आहे, पर डॉक्टर नबी बलोच खान जी इन राय खे सभिनी तारीख़दान रद्द करे छॾियो आहे। जाम निज़ामुद्दीन जे हिकु वज़ीर लखमीर वटि दूल्हे दरिया ख़ान मुलाज़िम तौरु कमु कंदो हो, त हिन जी ॾहप ऐं होशियारी ऐं चालाकी ॾिसी जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम निदे पाण वटि सिपह सालार ऐं सिंध जो वज़ीर मुक़ररु कयो। छो ईअं त जाम निज़ामुद्दीन ऐं लखमीर शिकार दौरान कंहिं ॿिए मुल्क विया या ॿिए कंहिं इलाइक़े विया त जाम निज़ामुद्दीन खे उञ लॻी, जंहिं ते दूल्हे दरिया ख़ान संदसि पाणी में कख विझी ॾिनो। जाम निज़ामुद्दीन उन जो सबबु पुछियो त दूल्हे दरिया ख़ान ॿुधायो त साईं तव्हां सफ़र में थकायल आहियो ऐं उञ तव्हांखे तमामु घणी हुई। मूं सोचियो जेकॾहिं तव्हां तकिड़ो पाणी पीअंदा त तव्हांजी सिहत लाइ हानिकार आहे। इन ॾहप खे ॾिसी जाम निज़ामुद्दीन फ़ौज जो सिपह सालार मुक़ररु कयो त शाह बेग अरगून 1487 ईस्वी में पंहिंजे भाउ सुल्तान मोहम्मद अरगून जी अॻुवाणी में हिकु लश्कर सिंध ॾांहुं मोकिलियो। उहो हमलावर लश्कर चांडका, आगरा ऐं माछनि जे कोटनि खे फुरींदो हैदराबाद ताईं वधियो। जाम निज़ामुद्दीन दूल्हे दरिया ख़ान जी अॻुवाणी में हिकु लश्कर हमले लाइ मोकिलियो, जंहिं संदसि मुक़ाबिलो कयो। उन में सुल्तान मोहम्मद अरगून जी वफ़ात थी वई, उहो मारिजी वियो ऐं उन खां पोयां अरगून जेका फ़ौज हुई उहा अफ़गानिस्तान वापसि भॼी वई। त शाह बेग इहो कसम विझी छॾियो त जेकॾहिं समन खां इंतकाम न वठंदसि तेसी ताईं ऐं सुख जो साह खणी कोन सघंदुसि। त जेको आहे सो ॿिए भेरे उन सिंध जे हिकु परॻणे सिबी ते हमिलो करे ॾिनो। जंहिं वक़्तु शाह बेग अरगून सिबी जे इलाइक़े ते हमिलो करायो त सिबी जी जेका अॻुवान हुई या सिबी जी जेका हुक्मरान हुई उहा हुई माई चागली। इन सूरत हाल खे ॾिसी जाम निज़ामुद्दीन दूल्हे दरिया ख़ान खे वरी हिकु दफ़ो ॿीहर मुक़ाबले लाइ मोकिलियो ऐं सिबी वटि ज़बरदस्त जंग लॻी, जंहिंमें शाह अरगून बेग खे ॿीहर शिकस्त मिली। जॾहिं जाम निज़ामुद्दीन जी हयाती हुई त अरगूननि वरी सिंध ॾांहुं मेरी अखि खणी न ॾिठो, पर जाम निज़ामुद्दीन जी वफ़ात खां पोइ जाम फेरोज़ तख़्त ते वेठो त जाम फेरोज़ जूं हरकतूं सही न हुयूं। ही हिकु अयाशी ऐं शराब बि हो जंहिंजो हुकूमत ॾांहुं को बि ध्यानु न हो। त इन हालातनि खे ॾिसंदे कुझु सिंध गदारनि, वॾेरनि, सरदारनि ऐं जागीरदारनि अरगूननि खे इहो पैगाम मोकिलियो हा त हाणे ज़बरदस्त मौक़ो आहे, सुठो मौक़ो आहे सिंध फतह करण जो। त उन वक़्तु दूल्हो दरिया ख़ान जेको सो समन खां जेको सो कावड़जी पंहिंजे इलाइक़े या पंहिंजे मुल्क हलियो वियो। त इहा हालत ॾिसी जॾहिं हुन ॾिठो जाम जेको फेरोज़ उन ॾिठो त हाणे सिंध में हालत तमामु ख़राब थी वियूं आहिनि ऐं अरगून सिंध खे फतह करे वेंदा, त उन हिकु पैगाम मोकिलियो दूल्हे दरिया ख़ान त तूं अचु ऐं अची हाणे सिंध जे टंगनि जी हिफ़ाज़त कर। दूल्हे दरिया ख़ान इहो ॿुधी यकदमि जेको आहे सो अची हिन समागढ़ वटि मुक़ाबिलो कयो,
जंहिंमें अरगुननि जी फ़ौज हथां दूलो दरिया ख़ान मारिजी वियो। उन खां पोयां सिंध में धारिया हमलावर अरगून क़ाबिज़ थिया। हिन वीडियो में तव्हां वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।